नाज़रीन, उॾेरो लाल में सहता बिरादरी जे माण्हुनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं सेखा थाणे जे हद में ॻोठ नई वसीअ में, जिथे सहता बिरादरी पारां खोसा बिरादरी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अचो त हुननि खां पुछो त छा था चवनि। ॾींहं ॾिठे जो जोगियो पंहिंजो गयाणी खोसा जेके आहिनि से ॾींहं ॾिठे जो फुर करे गबन खोसो उन जा पुट हथियारनि जे ज़ोर ते माल फुरे विया। असांजी FIR 392 सेखा थाणे ते थी पई आहे। तंहिंखां पोइ SHO जेको आहे 7 ॾींहं गुज़री आया आहिनि। असां चऊं पिया माल साम्हूं बीठो आहे, असांजो माल लंघण बीठो आहे। सभ ते सुधी सॼा 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, माल लंघण बीठो आहे। असांखे माल रिकवर नथो करे ॾे। असांखे सॼो ॾींहुं थाणे ते DSP ऐं पंहिंजो SHO साहिबु विहारीनि था। जवाबदार सरेआम होटलुनि ते फिरनि पिया, चांहियूं पीअनि पिया। माल बि उन्हनि जे कब्ज़े में आहे। असां ते ज़ोर भरियो पियो वञे त तव्हां FIR तां हथ खणो, फ़ैसिलो कयो। ऐं उन खां पोइ पुलिस सही सिधी अॼु 6 ॾींहं ठला हवाला बाबा माल था ॾियूं, हीअं था करियूं, पैसा बि वठनि पिया ऐं सियासी माण्हुनि जे वंगारूं पिया वहनि। सही सिधी ॻाल्हि आहे। माण्हू जवाबदार होटलुनि ते FIR कटी पई आहे। जवाबदार सरेआम हींअर असीं ॾिसूं पिया, असांखे मौत मार धमकियूं पिया ॾियनि ऐं माल बि असांजो काहे विया आहिनि। जवाबदार सरेआम पिया घुमनि ऐं को बि एक्शन न खयो ऑफिसरनि अॼु ताईं। ऐं SSP बुघे साहिब खे चवां थो, अर्ज़ु थो करियां, हथ ॿधी महिरबानी करे असांजो दाद फ़रियाद करियो वञे ऐं असांजो माल छॾियो वञे। छो मयूं ढुकियूं आहिनि असांजूं, विल्ह ते बीठियूं आहिनि। माल साम्हूं बीठो, माल रिकवर न करण ॾिनो। औरतुनि न रिकवर करण ॾिनो। उन खां पोइ असां FIR कराई। FIR जे मुताबिक़ ऐसे छापो हणायो त माल हुते मौजूदु कोन हो, जंहिंसां असीं बि गॾु हुआसीं। उन खां पोइ माल जेको निकिरी साइड में हिकिड़ो ॻोठ आहे, उन में माल बीठो। SHO खे असां वापसि कॉल कई त सर माल हिते बीठो आहे। SHO हुतां वापसि वरियो ई न, असांजो चवणु ॿुधई न वरियो। उहो ई छापो जेको हणी वियो आहे, वरी अॼु ॾींहं ताईं सुबुह खां असांखे आसरा ॾिए थो, बसि हींअर माल वठी थो ॾियां, हीअं थो करियां। उनखे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। असांखे सुबुह खां वठी शाम ताईं विहारे थो। ऐं कल्ह हीअं थियो आहे, कल्ह असांखां पैसा वरिता। को बि असांजो उतार कोन थो थिए। पुलिस असांखे घुराए थी, तव्हांखे अॼु माल ॾियूं था, अचूं था। सॼो ॾींहुं ग़रीब माण्हू मज़दूरियुनि खां सीड़जो, सॼी बिरादर कठि करियो। असीं हिते ॻोठ ते वेठा आहियूं, पर को बि असांजो तारदु कोन थो थियो वञे। महिरबानी करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान TV, उॾेरो लाल।